खेंजूअ में ॻोठाणे पारां बासरनि ऐं पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। खेंजू वेझो गुलाब चौक जे रहवासी मुनीर शर मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो त ॾहरकीअ जे रहवासी मरहूम मोहम्मद साहिल भुट्टो खां संदसि हयातीअ में 5 एकड़ ज़री ज़मीन वरिती हुई, जंहिंजो खातो ज़रई बैंक में कर्ज़ जे करे गिरवी थियल हो, जंहिंजो स्टाम्प पिणु मौजूदु आहे। हुन चयो त हासिल भुट्टो जे फोत थियण खां पोइ उन जा पुट लियाकत भुट्टो वारा ज़मीन फुरे विया आहिनि, जंहिंखां पोइ मूं कोर्ट में केस विधो, पर डॉक्टर लियाकत भुट्टो मूं ते खेंजूअ थाणे ते 8 एफआईआरूं दाख़िल करायूं आहिनि, जिन मां मां ज़मानत ते आज़ाद। हुन चयो त हाणे लियाकत भुट्टो वारा खेंजू पुलिस खां धमकियूं ॾियारे कूड़े केसनि में फासाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। लियाकत भुट्टे को जेको आहे वरिती मां उन जे बावजूद मां जेको आहे हिन को डॉक्टर लियाकत जे पीउ को वरिती 2001 में ज़मीन मूं वटि रही अची करे पर 3 साल हाणे करे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयईं। उन जे बावजूद मूं वटि स्टाम्प आहे पे ज़मीन बैंक में गिरवी हुई पे। उन चयो त मां तो खातो ॾींदो या डॉक्टर वारनि वटि बि वियुमि, बाबा खातो ॾियो, बेईमान थिया हाणे करे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो शुरू कयो। 8 एफआईआर मां ते करायूं। हुन चयो त काल मूंखे पुलिस बिना एफआईआर जे गिरफ़्तार करे तशद्दुद कयो ऐं पोइ 15,000 रुपया वठी मूंखे छॾियो वियो ऐं खेंजू पुलिस जो सिपाही खमीसो कोरी घर अची बार भत्ते लाइ तंग कंदो रहे थो। होॾां एसएचओ खेंजू मौक़ुफ़ ॾींदे चयो आहे त लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। असां इंक्वायरी करे रहिया आहियूं, जॾहिं त हक़दारनि खे हक़ ॾियारींदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk